सिंध हुकूमत मां सभ खां वधीक बजट रखंदड़ खातो तइलीम खातो आहे। जिते तइलीम खाते जी वॾी बजट आहे उते तइलीम ते ओतिरो ख़र्च थींदे नज़र नथो अचे। तइलीम खाते जा केतिरा ई उस्ताद वीज़ा ते हुजण करे घर वेठे पघारूं खणनि था त केतिरा ई स्कूल मेहन जा वाड़ा बणियल आहिनि ऐं बंदि पियल आहिनि। उते क़ौम जा सचा पचा उस्ताद बि मौजूदु आहिनि जेके न सिर्फ़ु ईमानदारी सां ड्यूटी कनि था पर हू पंहिंजी हड़ा वड़ा ख़र्च करे स्कूल सुधारण में मसरूफ़ रहनि था। अहिड़ो ई हिकु मिसाल दादू जी नई भर्ती थियल भास्तिराणी सुमेरा अमीन आहे जेका गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल छाणो शाहबाद ज़िले दादू में पंहिंजी मदद पाण जे जज़्बे तहत स्कूल जे फर्नीचर जी मरमत कंदे नज़र अचे थी। क़ौम खे हिकु उस्ताद खां इहा ई उमेदु आहे पर वज़ीर तइलीम ऐं सेक्रेटरी तइलीम समेत तइलीम खाते जा कामोरा हथ ते हथ रखी सिंध जी तइलीम तबाह थींदे ॾिसी रहिया आहिनि। उहे कुझु न कंदा, उन लाइ अचो त हिन न्याणीअ जी हिमत अफ़ज़ाई कयूं ऐं अहिड़ा उस्ताद पैदा करे सिंध जी तइलीम खे बचाए सघूं था।